बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरियानू जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, चवंदा आहिनि त तालीम इंसान जो सभ खां बहितरीनु ज़ेवर आहे। इंसान जी सूंहं तालीम सां वधे, पर अफ़सोस सां चवणो पए थो त कश्मीर में हिन वक़्तु सरकारी तालीम जो बेड़ो बिल्कुलु ई गर्क थियल आहे, जंहिंजी मिसाल तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त ही उहे इमारतूं आहिनि जिन ते किरोड़नि रुपया ख़र्च त कया विया हुकूमत जे तरफ़ खां, ॾिना त विया, पर ही इमारतूं पूरियूं न थी सघियूं। ही को तारीख़ी माग न आहे, ही के तारीख़ी खंडरात न आहिनि। ही उहे इमारतूं आहिनि जेके सरकारी बेध्यानी चइजे, ब्यूरोक्रेसी जी बेध्यानी चइजे, या ब्यूरोक्रेसी या ठेकेदारनि जी मिली भगत चइजे, जंहिंजे करे ही इमारतूं तबाही जे किनारे ते पुॼी चुकियूं आहिनि। तव्हां ॾिसो था त ही गर्ल्स डिग्री कॉलेज जी इमारत आहे जेका शहर जे बिल्कुलु ई विच में आहे। नादरा ऑफिस जे पोइ साइड खां तव्हांखे ही 1 एकड़ ते मुश्तमिल ही इमारत आहे जेका अञा ताईं पूरी न थी सघी आहे। 12 साल गुज़री विया आहिनि, अञा त हिन खे पूरो न करे सघिया आहिनि। लमसम 12 साल मां जे करे चवां थो पियो त 1-2 महीना कुझु मथे हेठि मथे थी सघनि था पिया, पर ओवरऑल 12 साल थी विया आहिनि, अञा ताईं ही बिल्डिंग पूरी न थी सघी आहे। छा सबबु आहे? छा असांजे ऑफिसरनि खे ही बिल्डिंग नज़र नथी अचे? छा असांजे चूंडियल नुमाइंदनि खे इहा बिल्डिंग नज़र नथी अचे? छा इन जा ठेकेदार वीज़ा ते हलिया विया आहिनि? छा इन जा ठेकेदार असांजो मुल्क छॾे करे ॿाहिरि हलिया विया आहिनि? को उन्हनि खां पुछण वारो कोन्हे। इन्हनि खां पुछण वारो इन जे करे कोई न आहे जो इन कॉलेज में जेके पढ़नि हा उहे ग़रीबनि जूं न्याणियूं हुजनि हा, जेके न्याणियूं घरनि में वेठियूं थियूं जंहिंमें टैलेंट जी का खोट कोन्हे, उहे ग़रीब न्याणियूं प्राइवेट स्कूलनि जी ॻरी फीस अदा नथियूं करे सघनि, जंहिंजे करे उहे घरनि में वेठियूं आहिनि। उन जे करे इन्हनि खां कोई पुछण वारो कोन्हे, छो जो हू ग़रीब जूं न्याणियूं आहिनि। कहिड़ियुनि जूं न्याणियूं आहिनि? जेका रेड़ी हलाए थो पियो, जेको असांजो दुकानदार आहे, जेको असांजो हजम आहे या दर्ज़ी आहे, उन जी न्याणी अची करे हिन कॉलेज में पढ़े आहे। पर अफ़सोस आहे जेके सरंदी वारा आहिनि उहे त ॻरियूं फीसियूं अदा करे पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ाइनि था, ऐं उहा ई न्याणी वञी करे डॉक्टर थिए थी पई, पोइ ग़रीब जी न्याणी मथे न अची सघे थी। या छा हथु वठी करे इन बिल्डिंग खे तबाह कयो वञे थो पियो? छा इहे सरकारी मनसूबा नाकाम करण जो इहो ई सबबु आहे त ग़रीब मथे न अचे? नाज़रीन, औरत जो पढ़णु असांजे मुआशरे में तमामु ज़रूरी आहे। असांजे ग़रीब ऐं अबोझ हेठें तबिके जी न्याणी जॾहिं मथे ईंदी त उहा सिर्फ़ु न पंहिंजे घर खे सपोर्ट कंदी, बल्कि पंहिंजे ओड़े पाड़े पंहिंजी बिरादरी वारनि खे बि सपोर्ट कंदी। ख़ुदारा इन बिल्डिंग जे लाइ तव्हां बि आवाज़ु उथायो, असां बि आवाज़ु उथायूं था पिया त जीअं असां तव्हांजूं न्याणियूं हिते तालीम हासिलु करे सघनि। गुज़िरियल तक़रीबन 8-9 साल खां वठी करे ही तव्हां मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसो था पिया त ही उहा बिल्डिंग आहे जेका गवर्नमेंट बॉइज़ डिग्री कॉलेज जे नाले सां आहे। सरकार टेंडर करे छॾियो, ठीको ॾेई छॾियो, तक़रीबन 2 खां 3 ठेकेदार आया, अची करे हिन जो कमु कयूं, लेकिन ही कमु रोलडे जो शिकार थी वियो। गुज़िरियल 8 सालनि खां वठी करे ही इमारत पूरी न थी सघी आहे। छा एॾी वॾी इमारत आहे या एॾी वॾी बिल्डिंग आहे जेका 8 सालनि ते पूरी न थी सघी आहे? हिन खे बि छा चऊंसि? मिली भगत चऊंसि? या इहो चऊंसि त हिते ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा, कंहिं वॾनि जा ॿार न पढ़ंदा, इन जे करे उहे आवाज़ु नथा उथारनि? असांजे चूंडियल नुमाइंदनि जा ॿार, असांजे अशराफिया जा ॿार, असांजे सेठनि जा ॿार, असांजे ठेकेदारनि जा ॿार, उहे त कनि वॾनि कॉलेजनि में पढ़नि था, लेकिन तव्हां असां जहिड़नि ग़रीबनि जा ॿार इन कॉलेज में अची करे पढ़नि था। इन जे करे उहे दिलचस्पी नथा वठनि। पंहिंजे हक़ जे लाइ तव्हां बि आवाज़ु उथायो त जीअं इहा बिल्डिंग 8 सालनि ताईं इन खां पूरी न थी सघी आहे, उनखे पूरो कयो वञे जीअं असां तव्हांजा ॿार पढ़ी सघनि। अब इहो अफ़सोस जो मक़ाम न आहे त हिकु डिग्री कॉलेज जंहिंमें तव्हांजी ग्रेजुएशन बि थी सघे थी, तव्हांजा मास्टर डिग्री बि थी सघे थी पई, हिते असां वटि कश्मीर में न आहे। कश्मीर शहर वॾी आबादी वारो आहे, इलाइक़ो तक़रीबन जेको आहे हिते वॾी आबादी असां वटि आहे। कश्मीर तालुके में डिग्री कॉलेज कोन्हे, प्राइवेट कॉलेजनि ॻरियूं फीसियूं आहिनि, उते असांजो ग़रीब जो ॿार नथो पढ़ी सघे ऐं उहो डिग्री हासिल ई नथो करे सघे जो ग्रेजुएशन करे सघे या का मास्टर डिग्री वठी सघे। इन जे करे असां तव्हांखे, इहो असांजो ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे, जेकॾहिं असां हिकु ॾींहुं ॿाहिरि निकिरी करे इन्हनि खां पुछाणो कयो, इन ठेकेदार खां पुछाणो कयूं, इन तालीम इदारे वारनि खां, जेके असांजा ब्यूरोक्रेसी आहे, एजुकेशन ब्यूरोक्रेसी, उन्हनि खां पुछूं, DC कश्मीर मुनवर अली मिठियाणी खां पुछूं त आख़िर साईं तव्हां काफ़ी वक़्त खां वठी करे कश्मीर ज़िले में रहो था पिया, छा तव्हांखे इहे बिल्डिंगूं नज़र नथियूं अचनि?
ख़ुदारा इन बिल्डिंग जी वारसी कयो त जीअं असां ग़रीबनि जा ॿार हिते पढ़ी सघनि। लाइब्रेरी हिकु अहिड़ी जाइ जिते नौजवाननि जी ज़हनी नशोनुमा थींदी आहे, जिते नौजवाननि खे नज़रिया मिलंदा आहिनि, जिते नौजवान दुनिया जे इल्म खे सांडे करे हिकु कूज़े में बंदि करे किताब जे साम्हूं हू उनखे हासिलु कंदा आहिनि। तब्दीली ईंदी आहे। किताब पढ़ण सां किताब बहितरीनु दोस्त आहे, लेकिन अफ़सोस आहे जो गुज़िरियल तक़रीबन 11 खां 12 साल खां वठी करे लाइब्रेरी जी बिल्डिंग पूरी न थी सघी आहे। केरु कंदो इनखे पूरो? इहा बिल्डिंग कंहिंजे आसिरे ते आहे? इन बिल्डिंग लाइ केरु ॻाल्हाए? छा असांजे चूंडियल नुमाइंदनि खे इहा बिल्डिंग में नज़र नथी अचे? छा DC साहब हिन वक़्तु होली सोली इंचार्ज आहे असांजे कश्मीर जो मुनवर अली मिठाणी साहब, छा उनखे इहा बिल्डिंग नज़र नथी अचे? एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट खे इहा बिल्डिंग नज़र नथी अचे? पैसा त रिलीफ पंहिंजो ॾेई छॾिया, तव्हां ॾिनो, ठेकेदार उहे पैसा खाई विया, आख़िर उनजो पुछाणो केरु कंदो? छा इहा लाइब्रेरी कश्मीर में न हुजे? 15 जी बिल्डिंग आहे जेका अञा ताईं पूरी न थी सघी आहे। नाज़रीन, अफ़सोस आहे सरकारी इदारा तबाही जे किनारे ते पहुता आहिनि, उन्हनि खां पुछण वारो कोई कोन्हे। मिली भगत चइजे या ॿियो कुझु चइजे। अॼु नाज़रीन, मां तव्हां सां हिकु ॿी ॻाल्हि बि शेयर कंदो हलां। अॼु नेब जो कश्मीर में स्पेशल टीम जो विज़िट थियो, उन्हनि जाइनि ते विज़िट थियो, सरकारी अस्पताल जो, रेलवे जो, पंहिंजो रेवेन्यू डिपार्टमेंट जो ऐं पंहिंजो PPL वारनि जो। त हिते कुझु निजी माण्हू आहिनि, प्राइवेट माण्हू आहिनि, हिते पंहिंजियूं मार्केटूं खड़ियूं कयूं, पंहिंजा घर ठाहिया या दुकान ठाहियूं, उन्हनि जे बारे में वरी छानबीन कयूं। ऐं जेके थाणे सां गॾु हिकिड़ी बिल्डिंग आहे, उते 7-8 दुकान ठहियल आहिनि, उन्हनि खां बि पुछाणो कयूं त हीअ शॉपिंग प्लाज़ा आहे, जेका रिकॉर्ड मुताबिक़ हिकिड़ी शॉपिंग सेंटर आहे हिकिड़ो, पर अफ़सोस आहे उते निजी माण्हू वेठा आहिनि, त उन्हनि जे लाइ पुछूं त हीअ ज़मीन तव्हां इन जो किरायो तव्हां कंहिंखे ॾियो था। निजी बैंकनि जे बारे में पुछूं, उन्हनि ॿुधायो त हीअ कंहिं सगारी धुरनि जो इहे इमारतूं आहिनि। बहरहाल इहो त नेब जो मसइलो आहे, नेब जो केस वञी किथे पुॼे थो, मुंहिंजो हक़ हुयो तव्हांखे इहा इंफॉर्मेशन ॾियण ते। नाज़रीन, आख़िर में मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि, पंहिंजनि इदारनि जी पाण मालिकी कंदो त तरक़ी थींदी, न त कुझु बि न थींदो। इन पैगाम सां ॾींदा इजाज़त। अल्लाह।